चीन जो आवाम असांखे वेलकम करे थो, कीअं असांखे पंहिंजे दिली दोस्त वांगुरु न भाउरनि जहिड़ा दोस्त जीअं चइबो आहे पाण वटि, भाउरनि जहिड़ा दोस्त असांखे तसवुरु कनि था ऐं कीअं असांखे जीअं में जायूं ॾियनि था। पाण अॼु हिन सिलसिले में मधु कयो आहे मैडम संझा परवीन तारिक साहिबा जिन खे गुफ़्तगू कंदासीं उन्हनि सां त सियासी समाजी सफ़ारती जेके ताल्लुक़ आहे चीन जो असां ॾिठो ॿुधो त जुमे ॾींहं ते ज़बरदस्त क़िस्म जी सेलिब्रेशन थी मोहाटा पैलेस में पाक चीन दोस्ती जे गोल्डन जुबली जे हवाले सां, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं संदन समूरो सथ ॿिया बि उन में काफ़ी ज़ाहिरी अहम तरीन शख़्सियतूं शरीक रहियूं ऐं ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम रिथियो वियो। पर जुमे ॾींहुं हिकिड़ो ॿियो बि ज़बरदस्त कमु थियो ऐं मैडम खे चाहींदुसि त असांजी गुफ़्तगू में सभिनी खां पहिरीं इन मौज़ूअ ते पाण ॻाल्हायूं ऐं जुमे ॾींहं जी जेका हिकिड़ी ज़बरदस्त ख़बर शारा भुट्टो जो बाक़ाइदा इफ़्तिताह शहीद राणीअ जे उन ख़्वाब जी साभिया सम्झंदे जंहिंजो बाक़ाइदा अमली नमूनो ऐं ताबीर हाणे असां वहाँ ॾिसी पसी सघूं था। सो कयूमाबाद खां काठोड़ जो ही 39 किलोमीटरनि जो सिर्फ़ु सफ़र हाणे। मैडम असां सां गॾु लाइन ते आहिनि। जी मैडम अस्सलाम वालेकुम, तव्हांखे भलीकार चवंदासीं ऐं शारा भुट्टो जे इफ़्तिताह ते तव्हांखे वाधायूं ॾियणु चाहींदासीं। हेलो अस्सलाम साकिब साहब, महिरबानी ऐं लख थोरा जो तव्हां अवामी पार्टी, शहीदनि जी पार्टी ऐं मज़दूरनि जी पार्टी जी हिकिड़ी काविश कोशिश ऐं शहीद बीबी राणी जे ख्वाब जी जेका साभिया मिली आहे उनखे तव्हां सारायो ऐं तव्हां ॾाढो पॉज़िटिवली शहर खे ॾिसो पिया ऐं ट्रीट कयो पिया ऐं हलो पिया। बहितरीन, थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी मैडम। असां ज़िक्र कयो पाक चाइना दोस्तीअ जो ऐं ज़िक्र कयोसीं पाक चाइना जे इन फ्रेंडशिप जे हवाले सां ताज़ो थियल जेका सेलिब्रेशन बल्कि अञा हलंदड़ ज़ाहिरी मुख़्तलिफ़ इन हवाले सां प्रोग्राम्स तरतीब ॾिनल आहिनि। त सियासी जेको या सिफ़ारती जेको बस मंज़र आहे उन ते असांजे दोस्तनि खे, असांजे ॿुधंदड़नि खे थोरी आगाही ॾियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो किरदारु पाक चीन दोस्तीअ में हमेशह खां वठी अहम रहियो ऐं इहो नाक़ाबिले फरामोश किरदारु आहे। पंहिंजे दौर में चीन सां सफ़ारती, इक़्तिसादी ऐं दफ़ाई लाॻापन खे वधीक मज़बूत कयो। चीन सां वेझड़ाई वारे परॾेही पॉलिसी इख़्तियार कई, आलमी फोरमुनि ते चीन जी हिमायत कई, दिफ़ाई ताउन वधायो, ॿिन्ही मुल्कनि विच में एतमाद पैदा कयो। शागिर्द जी मटासटा वारो प्रोग्राम हुजे, फ़नी तालीम में ताउन हुजे, इंजीनियरिंग ऐं साइंस जी तरबियत हुजे, मुस्तक़बिल जी स्कॉलरशिप जा प्रोग्राम, इन्हनि सभिनी लाइ भुट्टे साहब हमेशह पाक चीन दोस्ती सां सहकार कयो। टेक्निकल सपोर्ट में पिण शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब अहम किरदारु अदा कयो। भुट्टो साहब हमेशह चीन खां जदीद टेक्नोलॉजी ऐं सनअती मदद हासिल करण ते ज़ोर ॾींदा रहिया। सनअतुनि जी तरक़ी, इंजीनियरिंग मनसूबनि में सहकार, ज़रई टेक्नोलॉजी, फ़ौजी टेक्नोलॉजी जे ताउन पिण शामिल आहे। पाकिस्तान खे ख़ुदि मुख्तियार ऐं सनअती तौर मज़बूत बणाइण में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जो किरदारु हमेशह अमर रहंदो। थैंक यू वेरी मच फॉर इनलाइटिंग अस। ऐं चाहींदुसि त हिन में खे वधीक एलेबोरेट कंदे तव्हां जेकॾहिं थोरो अॻिते जो सफ़र जेको हिन खां पोइ तय थिए पियो हाल ताईं या वेझे माज़ीअ ताईं, उन ताईं हिन सफ़र खे जेकॾहिं तव्हां खणी हलो त उन में कहिड़ा तव्हां प्रोजेक्ट्स ऐं एक्टिविटीज़ ऐं इवेंट्स आहिनि जेके ख़ासि तौर ते हिते असांखे, असांजे ॿुधंदड़नि खे उन्हनि जे बारे में आगाही ॾींदव। पाकिस्तान चीन दोस्ती जी शुरूआति उन दौर में थी जॾहिं सभ खां पहिरियों पाकिस्तान चीन खे पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना खे तस्लीम कयो 1960 वारे ॾहाके में। उन ई 1960 वारे ॾहाके में ॿिन्ही मुल्कनि जे विच में दिफ़ाई सहकार, वापारी लाॻापा, रोड ऐं इंफ्रास्ट्रक्चर, सिफ़ारती सहकार तेज़ी सां वधंदा विया। सही ख़ासि तौर ते तमामु घणी तवजह तलब ॻाल्हि कराकरम हाईवे कंस्ट्रक्शन ॿिन्ही मुल्कनि जी दोस्ती जी अलामत बणियो। सीपेक जो ख़्यालु ऐं सीपेक जी इब्तिदा जेका थी उहा 1990 वारे ॾहाके में थी, जंहिं दौर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। अज़ीम लीडर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे दौर में सीपेक जो ख़्यालु कयो वियो। चीन खे अरब समुंड ताईं सिधो रस्तो मिले
ऐं पाकिस्तान वापार ऐं ट्रांज़िट हब बणिजे, गवादर बंदरगाह खे आलमी अहमियत मिले, इहो अज़ीम ख़्याल शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अॻिते वधाईंदे सीपेक जो बुनियादु रखियो। चीन सां लाॻापिन खे मोहतरमा तमामु घणी अहमियत ॾींदी हुई। सही। चीन जा केतिरा ई सरकारी दौरा कया, इक़्तिसादी सहकार वधाइण ते ज़ोर ॾींदी रही, गवादर जहिड़नि सामूंडी मनसूबनि बाबति इब्तदाई सोच खे हथी मिली, चीन खे पाकिस्तान जो ड्रिघे मुदे वारो स्ट्रेटेजिक साथी बणायो वियो। केतिरा ई सियासी तजज़िया निगार अॼु बि चवनि था त सीपेक जो नज़रियाती बुनियादु बेनज़ीर भुट्टो शहीद राणी जे दौर में रखियो वियो, छो त हुन वक़्तु चीन सां इक़्तिसादी कॉरिडोर बाबति ॻाल्हियूं वथियूं। इलाक़ाई वापार ते ध्यानु वधायो वियो। विच एशिया, चीन ऐं पाकिस्तान खे ॻंढण जो तसवुरु पिणु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे दौर में साम्हूं आयो। थैंक यू वेरी मच मैडम। अच्छा, मां हिकिड़ी गुज़ारिश ज़रूरु आउं सम्झी सघां थो तव्हां वटि वक़्त जी किलत हूंदी, यकीनन अवां वटि खोड़ ज़िम्मेदारियूं आहिनि जिन खे तव्हां गॾोगॾु निभायो पिया ऐं असांजे लाइ बि तव्हां वक़्तु कढियो आहे, बेहद तव्हांजो थोराइतो। अच्छा मैडम, संजा परवीन तारिक साहिबा दोस्तो असां वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, सियासी समाजी कारकुन आहिनि ऐं लेखक आहिनि, अदब दोस्त शख़्सियत आहिनि। सो मैडम, आउं ज़रूरु इहो ॼाणणु चाहींदुसि त हाणे पाण पाक चाइना दोस्तीअ जे हवाले सां जेको माज़ी, वेझो माज़ी ऐं जॾहिं खां ई सफ़र शुरू थियो उन हवाले सां तव्हां असांखे आगाही ॾिनी, ऐं चाहींदुसि असांजे दोस्तनि खे इन बाबति बि त असां ईंदड़ वेझे मुस्तक़बिल में असां चाइना सां पाकिस्तान जे जेके मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स आहिनि या जेके गॾियल एक्सचेंज वारा प्रोग्राम या मुख़्तलिफ़ ॿिया प्रोग्राम जेके आहिनि उन्हनि जे हवाले सां असांजे दोस्तनि खे कुझु आगाही ॾियो त असांजो नौजवान पाक चीन दोस्तीअ मां कीअं ऐं केतिरो मुस्तफ़ीद थिए पियो या ईंदड़ मुस्तक़बिल में उहो उन मां मुस्तफ़ीद थींदो। पीपल्स पार्टी नौजवान क़यादत बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पाक चीन दोस्ती में पिणु अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि ऐं पाक चीन दोस्ती खे वधीक मज़बूत करण में सरगर्म आहिनि। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी इन्हनि ई पॉलिसियुनि में इक़्तिसादी तरक़ी, सीपेक टेक्नोलॉजी, तालीम ऐं सफ़ारती ताउन खे ख़ासि अहमियत ॾिनी वञे थी। नौजवाननि लाइ आलमी मार्केट में चीनी ॿोली, टेक्नोलॉजी ऐं वापार सिखण सां पाकिस्तानी नौजवाननि खे पिणु फ़ाइदो थींदो। बैनुल अक़वामी कंपनियुनि में कमु करे सघंदा, ऑनलाइन रोज़गार हासिल करे सघंदा, आलमी वापार सां पिणु पाकिस्तानी नौजवान ॻंढिजी सघजनि था। ऐं ॻाल्हि कजे मुस्तक़बिल में चीन ऐं पाकिस्तान जी दोस्ती जो, त उन में सभ खां वॾो जेको फ़ाइदो थींदो उहो थींदो गवादर जो, ऐं गवादर जी अहमियत तमामु घणी वधी वेंदी ऐं अहमियत हिनमहिल बि आहे ऐं मुस्तक़बिल में वधीक वधी वेंदी। ऐं गवादर पोर्ट जे मनसूबे सां बलोचिस्तान तरक़ी कंदो, रोज़गार, सियाहत, कारोबार जे वधण जा इम्कान तमामु घणा आहिनि। साइंस ऐं टेक्नोलॉजी जी तरक़ी पिणु वधी रही आहे। मुस्तक़बिल में असीं स्पेस टेक्नोलॉजी, मसनूई ज़हानत, AI, जदीद तिब, रेलवे ऐं ट्रांसपोर्ट जहिड़नि शोबनि में पाकिस्तान खे वधीक मज़बूती मिलंदी। पाकिस्तान ऐं चाइना जी दोस्ती सिर्फ़ु सफ़ारती लाॻापो न, पर तालीम, मईशियत, रोज़गार, टेक्नोलॉजी ऐं नौजवाननि जे मुस्तक़बिल सां ॻंढियल हिकु अहम शराकत आहे, जेका पाकिस्तान जा नौजवान तालीम, महारत ऐं टेक्नोलॉजी ते ध्यानु ॾियनि त ईंदड़ सालनि में तमामु वॾा फ़ाइदा हासिल करे सघजनि था। केतिरनि ई सफ़ारती मुलाक़ातुनि में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चवंदा रहनि था त सीपेक सिर्फ़ु रोडनि जो मनसूबो न, पर पाकिस्तान जे इक़्तिसादी मुस्तक़बिल जो मनसूबो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो हमेशह परॾेही मामलनि वारे किरदार दौरान चीन सां लाॻापिन खे वधीक फ़ाल बणायो आहे। संदन अहम कोशिशूं आहिनि जेके नाक़ाबिले फ़रामोश आहिनि। चीन सां आला सतही मुलाक़ातूं, नौजवाननि ऐं तालीम बाबति ताउन, इलाक़ाई अमन ते ॻाल्हि ॿोल, वापार ऐं सीड़पकारी जी हिमत अफ़ज़ाई। केतिरनि ई तक़रीरुनि में चीन दोस्ती खे दाइमी ऐं आज़मूदा दोस्ती
सॾींदा रहनि था। ओके ओके जी जी मैडम, असांखे अच्छा इहो ॿुधाइजो, मिसाल जीअं पाण तव्हां बि हिन वक़्तु मटा सटा वारे प्रोग्राम जी बि ॻाल्हि कई, मुख़्तसिर आऊं चाहींदुसि त असांजे कालो के प्रोग्राम में जीअं असां एक्सचेंज प्रोग्राम ते ॻाल्हायो, इन बाबति तव्हां बि जेकॾहिं कुझु असांखे आगाही ऐं कुझु इन बारे में ॻाल्हाइणु चाहियो, आई विल बी रियली डिलाइटेड एंड वेलकम यू टू टॉक ऑन दिस। पाकिस्तान ऐं चाइना जी दोस्ती हिन वक़्तु पाकिस्तान जे अवाम, शागिर्दनि ऐं नौजवाननि लाइ केतिरनि ई शोबनि में फ़ाइदेमंद साबित थी रही आहे। ईंदड़ मुस्तक़बिल में बि उन जा वॾा फ़ाइदा नज़र अची रहिया आहिनि। मसलन मेडिकल, इंजीनियरिंग, IT, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, बिजनेस जहिड़नि शोबनि में चीनी यूनिवर्सिटियुनि मां तालीम हासिल करे शागिर्द अची करे पाकिस्तानी अवाम खे, पाकिस्तान खे फ़ाइदो ॾेई रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु पाकिस्तानी नौजवाननि खे आलमी मयार जी तालीम, जदीद टेक्नोलॉजी, तहक़ीक़ जा मौक़िया, बैनुल अक़वामी तजुर्बो पिणु हासिल थी रहियो आहे। इन्हनि मनसूबनि सबबि हज़ारे पाकिस्तानियुनि खे रोज़गार मिली रहियो आहे, मक़ामी कारोबार वधिया आहिनि ऐं टेक्नोलॉजी ऐं जदीद महारतुनि सां चीनी ताआवुन सां पाकिस्तान में सोलर टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिक गाॾियूं, मोटर टेक्नोलॉजी, मोबाइल टेक्नोलॉजी, फाइबर इंटरनेट, डिजिटल सिस्टम्स पिणु तेज़ी सां अची रहिया आहिनि। बिल्कुलु ईअं। अच्छा, बसि मां हाणे चाहींदुसि त छो जो असां वटि थोरो ॾींहुं माफ़ु कजो, वक़्त जी किल्लत आहे, ऐं चाहींदुसि बसि प्रोग्राम खे वाइंड अप कंदे 2-4 जुमला जेके तव्हां चवणु चाहियो, असांखे बेहद ख़ुशी थींदी। आख़िर में आऊं तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां RJ साक़िब बबड़ो साहब हिकु बहितरीन टॉपिक उनवान ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। मूंखे उमेद आहे त तव्हां मुस्तक़बिल में बि पाकिस्तान जे मेमारनि लाइ, पंहिंजे अवाम लाइ एॾा सुठा प्रोग्राम खणी ईंदा ऐं असांखे मीनिंगफुल ऐं ॼाण सां भरियल प्रोग्राम ॿुधण लाइ मिलंदा। महिरबानी, लख कुर्ब। थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी, सदाईं गॾु। बिल्कुलु माफ़ु कजो, असां वटि टाइम थिए पियो, टाइम चेक जो, ऐं इते ई असां पंहिंजी गुफ़्तगू खे वाइंड अप कंदे असां हलंदासीं टाइम चेक ॾांहुं। It's 9 p.m. This time check was brought to you by Phoenix Battery. किसी ने कहा था पैसे बचा, Phoenix लगा और भूल जा।